मगर सेठ अॼु कावड़ेल पियो लॻी ख़ैर त आहे मां। अरे मीरो मुंहिंजी तो ते उहा कावड़ा आहे जो दिलि त चए थी त तोखे ईअं चीभाटे पूरो करे छॾियां। पर को साईं मूंखां का ग़लती थी आहे, मीरू माफ़ी थो घुरे। ग़लती तो मूंखे चयो त आउं माणक जो कमु पूरो करे आयो आहियां, हुनजो लाश इजो तर ते पहुचण वारो आहे, पर आउं त ॻोठ में ॾिसी आयो आहियां चुप लॻी पई आहे। सेठ आउं भेरो कीन वियो हुउसि, मूंखे अची पंहिंजनि माण्हुनि ॾसियो त माणक तड़ ते तड़पे पियो। ख़ुशी में ख़बर ॿुधाइण अवां ॾे निकिरी आयसि। बस अवी सभु कूड़ा आयो। तोखे ख़बर आहे जेकॾहिं माणक वापसि मोटी आयो त पंहिंजी दुश्मनी केतिरी वधी सघे थी। मांगुर सेठ माणक डप जी झिरकी ऐं अवी लामार बाज़ जी जेको ॾिसे कखनि मंझि असल ढुरियो वञे, सो अव्हां खे कहिड़ो उल्को? हा मुंशी, पर दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न समझबो आहे। मांगुर सेठ हाण तूं उल्को कीम कर। हाण जे माणक ज़िंदा तड़ ते आयो त मौत मीरू पंहिंजे हथनि सां ॾींदो। हा न धर्म न वीरू, मीरू अख जो काणू पर हिन तर जो राणू। ठीक आहे मीरू, हाण जेकॾहिं तूं मूंसां चालाकी कई त आउं बि तोखे सिधी रीत ॿुधाईंदुसि। ओ बिस्मिल्लाह करे जाओ मुंहिंजो हिंदोर जो मालिक, हिंदोर जो मालिक वनाड़ीअ जो वारिस। ओ बिस्मिल्लाह करे जाओ मुंहिंजो हिंदोर जो माण खपी कुझु थियो सागे माणक खे फौज ॿधी वई अलाए मारिजी वियो। छा मुंहिंजे माणक खे फौज पकड़े वई? न न इहा कोन थींदो कमीसा, मुंहिंजे माणक खे फौज न पकड़े वेंदी, इहा कोन थींदो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।